दोस्तों अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे 48हों 98 पंटीह वॉल्यूम तमामु बहितरीनु ऐं हिन एल्बम जो टाइटल आहे ख्वाहिश। तमामु बहितरीनु एल्बम ऐं उन दौर में 35 रुपया कैसेट विकाणी हुई 2004 में। ऐं हिन में 2-3 गीत जेके आहिनि सफ़ा भला टॉप ते हलण वारा गीत। पहिरियों गीत जेको मूंखे पसंदि आहे ऐं तव्हांखे बि पसंदि हूंदो, नथो विसरी मूंखां नथो विसरी समाइजी वियो आहे मुंहिंजे साह में पिरी। तमामु बहितरीनु गीत आहे ऐं दोस्तनि काफ़ी कमेंट्स कया आहिनि, उहे कमेंट्स शामिलु कयूं। ऐं हिन जी तस्वीर जेका आहे कुझु पासीरी आहे, तो इन करे ईअं असां रखी आहे। ऐं हिकिड़े दोस्त शिकायत बि कई त ईअं न रखो, पर मक़सदु ईअं आहे त हिन जो गीतनि वारो पासो बि ॾींदासीं। हाणे सभ खां पहिरियां दोस्तनि जा कमेंट्स शामिलु कयूं, उन खां बाद एल्बम जे बारे में ते ॿुधायूं था। पहिरियों कमेंट्स आहे बाबर लाखे जो। बाबर लाखे लिखियो आहे, जानी साल में सही लिखो, 2003 में आयल आहे। ऐं उन खां पोइ आहे सिराज अहमद लाशारी साहब लिखियो आहे, वेरी नाइस 47 एल्बम। ऐं उन खां पोइ नेक्स्ट एल्बम 48, ॿई फेवरेट आहिनि। ठीकु आहे, त वॾी महिरबानी, तव्हांजा पसंदीदा असांजा बि पसंदीदा आहिनि। उन खां पोइ शाहिद सतो लिखियो आहे, नेट ते फुल पियो आहे। शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे, सफ़ा VIP। आशिक अमन सोलंकी भाउ लिखियो आहे, VIP एल्बम। वॾी महिरबानी दोस्तो। अञा ॿिया दोस्त बि आहिनि। पहिरियों दोस्त आहे यूज़र वहीद अमन भाउ लिखियो आहे, पिक्चर ओरिजिनल। हसन अमन महर भाउ लिखियो आहे, सुपर हिट धमाल। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में तव्हांखे गीत ॿुधाईंदासीं कहिड़ा कहिड़ा आहिनि, शाइरनि जा नाला ॿुधाईंदासीं। अचूं था पहिरीं गीत ॾे। पीर बख्श जो कलाम आहे, प्यार करे कयो तो मस्त पीरी। उन खां पोइ आहे गुलाम कादिर घायल जी शाइरी आहे। हीअ बि गीत तमामु बहितरीनु आहे। आहियां माण्हू मां फ़क़ीर, आहियां माण्हू मां फ़क़ीर, मुंहिंजा प्यारा परस्तार, तमामु बहितरीनु गीत आहे। उन खां वधि गीत जेको आहे कासिर नवाज़ शाह जो, नथो विसरी मूंखां नथो विसरी समाइजी वियो आहे मुंहिंजे साह में पिरी। तमामु बहितरीनु दिलकश कलाम। उन खां पोइ आहे ॾाॾो शेख जो कलाम आहे, मुंहिंजो छा तुंहिंजनि बंगलनि सां, तूं खपे तुंहिंजो प्यारु खपे। ऐं उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब, उन जी शाइरी आहे, जंहिंजे वारनि में गुल, जंहिंजे वारनि में गुल, जंहिंजे हथड़नि ते आहे मेहंदी। तमामु बहितरीनु आहे बि गीत, शादी ते हलाइण जहिड़ो आहे। उन खां पोइ आहे लाल बख्श मींगल जो कलाम आहे, सलामी दुआएं अश्ते, बलोची गीत आहे। उन खां पोइ आहे अब्बास जो कलाम आहे, बहितरीनु, प्यार प्यार कयूं अॼु प्यार कयूं। उन खां पोइ आहे जावेद जो कलाम आहे, तुंहिंजो ख़ूबसूरत चहिरो ॾिसी। उन खां पोइ मेवो ख़ान, तमामु बहितरीनु शाइर, अच प्यारा ईद मिलूं, सेवण सखर यार घुमूं। उन खां पोइ आहे साईं बशीर अहमद बुके जी शाइरी, ताड़ीअ ते ताड़ी लॻे, आयो पहिरीं महफ़िल में, रहिजी वियो सभु दिलि में। एल्बम कंप्लीट थी चुको दोस्तो। तव्हांखे एल्बम कीअं लॻो ही 48 एल्बम, ऐं पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा कयो कमेंट्स में, असांखे एल्बम सुठो लॻो या हिन में ही कमी पेशी आहे, तव्हां ही सही न पढ़ियो या ही सही न ॿुधायो, बसि इहो रुॻो ख़्यालु कंदा कयो। त मूंखां ग़लती थी वञे त तव्हां कमेंट्स करे मूंखे ज़रूरु पुछा कंदा कयो, बाबा ही छा आहे, ही छा मसइलो आहे, कीअं ॻाल्हि कयव, या अहिड़ो को तरीक़ो। ठीकु आहे, बाक़ी हिन जी तस्वीर मां अॻियां ॾिनी आहे गीतनि जी, तव्हां पाण ख़ुदि बि पढ़ी सघो जीअं। ठीकु आहे दोस्तो, इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में इकठे आहियूं।